नानी कराची के सोराब गोठ वाले इलाके में सर्च ऑपरेशन दौरान हथियारबंदनि की फायरिंग में एसआई समेत केतराई एहलकार जख्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर मेहरान घुमरो। जी मेहरान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही गुज़र रात कराची सुरागोड़ थाने की हद है। इतने सुरागोड़ थाने जी हिते जो तुफिल भुट्टे जे अॻवाणी में अफ़गान के खिलाफ कार्रवाई कई वई, जिन सुरागोड़ जमालीपुर जे वेझो गिरफ्तार अफ़गान के खिलाफ कार्रवाई कई वई, जैसे गंभीर सूरत हाल पैदा थी वई। कोबिंग ऑपरेशन दौरान खान होटल से पुलिस कार्रवाई कई, उन अफ़गान मस्जिद 500 खां वधीक शरपरनि पुलिस से फायरिंग कई, जंहिं नतीजे में कोई एसआई समेत केतिरा पुलिस अधिकारी जख्मी थी पिया, जॾहिं त पुलिस मुबाल खे बि सख़्तु नुक़सान रसियो आहे। हिते जो तुफिल भुट्टो ॿुधायो त ऑपरेशन दौरान केतिरी अफ़गान हिरासत में वरितो वियो हो, जंहिं खां पोइ गिरफ़्तार पदरनि खे छाइण लाइ लॻभॻि 500 खां वधीक मुश्तल माण्हुनि पुलिस ते हमलो करे छॾियो। एसए जो मूजिबि सूरत हाल ज़ाब्तो करण लाइ फौरी तौर ते इज़ाफ़ी नफ़री तलब कई वई आहे, इलाइक़ो क्लियर कयो आहे। हिन चयो त शरपत अनासरनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन जारी आहे ऐं ज़िम्मेदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानूनी कटड़े मांदो वेंदो। जी मेहरान, अवां जी मेहरबानी।